मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंज मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। जन जन क़ौमुनि जंग लड़ी ऐं वरिता पंहिंजा दंग विड़ी, से क़ौमूं थियूं आज़ाद बिटाई, मारू ज़िंदाबाद बिटाई। बुनियादी तौर ते आज़ादी जेका तसवुर आहे, महकूमियत खां बग़ावत, जबर खां बग़ावत, ॾाढ खां बग़ावत, हितों जे नाइंसाफ़ी नाबराबरी जे निज़ाम खां बग़ावत, थींदड़ ज़ियादतुनि खां बग़ावत, उन अमल खे हकारत ऐं नफ़रत जे निगाह सां ॾिसंदे जेकी क़ौमूं हुरियत ऐं आज़ादी जो अलम बुलंद कंदियूं आहिनि, नेचर उन जी सपोर्ट कंदी आहे। पर इस्तक़ामत जे बुनियादनि ते, साबित क़दम थी बीह रहण जे बुनियादनि ते लगातार विढ़ण, न थकजण बग़ैर विढ़ण, बग़ैर मुफ़ाहमत जे विढ़ण, हमेशह मुज़ाहिमत, टकराव, जंग, उहे ज़रूरु तव्हांखे फतह ऐं कामरानी जे हमकिनार कंदियूं। तव्हां ॾिसो था त इहा सॼी दुनिया कीअं थी पई पंहिंजे सिस्टम खे हलाए। हिन मुल्क में उहो जज जॾहिं सरकार जे गिची में थो पवे, सरकार जॾहिं बि मां लफ़्ज़ ॻाल्हायां त सम्झो त हिन मुल्क जी सरकार केरु आहे? पाकिस्तान जी फ़ौज उहा सरकार आहे। ॿी का बि हिते सरकार कोन्हे। इहा अॼु जी सरकार कोन्हे। इहा 1947 खां वठी अंग्रेज़ जॾहिं वियो हुयो त पंहिंजे वफ़ादार माण्हुनि खे हितों जी हुकूमत ॾेई करे वियो हुयो त तव्हां असांजे मफ़ादनि जो तहफ़ुज़ कंदव, तव्हां असांजे मफ़ादनि जे बचाव जे लाइ विढ़ंदव, लड़ंदव ऐं असांजे निज़ाम खे तहफ़ुज़ फ़राहम कंदव। त सरकार, उहो जज जेको चवे थो त सरकार असांजे मामलात में मुदाख़लत थी करे, ऐं पोइ सरकार जॾहिं सम्झे थी, पाक फ़ौज सम्झे थी त इहो माण्हू गिची में पियो आहे, त हितों जे यूनिवर्सिटी खे लिखी करे उन खां सर्टिफिकेट था वठनि त इन माण्हू जी LLB जी डिग्री जाली आहे। जॾहिं LLB जी डिग्री जाली त उहो वकील कीअं थियो, उहो बार काउंसिल जो मेंबर कीअं थियो, उहो हाई कोर्ट जो जज कीअं थियो, ऐं हेतिरा साल तव्हांजी नौकिरी कई, जॾहिं ख़ामोश हुयो त उन जी डिग्री जे लाइ तव्हां कंहिं बि एफर्ट्स न वरिता, ऐं कंहिं बि जाइ ते उन जे डिग्री खे तव्हां चैलेंज न कयो, चओ त उन तव्हांजो माण्हू थी पए कमु कयो। पर जॾहिं हुन इंसाफ़ जी ताराज़ी खे हथ में खयों ऐं नाइंसाफ़ी जे तव्हांजे मतभेद जे निज़ाम खे ललकारियईं, त पोइ तव्हां चओ था हुन जी डिग्री कूड़ी आहे। हा, जस्टिस साहब जी डिग्री कूड़ी आहे, ऐं तव्हां जूं सभु डिग्रियूं जेके आहिनि पास आहिनि। तव्हां करप्शन में पास, तव्हां अक़रबा परवरी में पास, तव्हां मनी लॉन्ड्रिंग में पास, तव्हां पैसो पाकिस्तान जो मालियाती इदारनि जो खणी स्विट्ज़रलैंड बैंकुनि में जमा करण में पास, तव्हां बैन अल-अक़वामी सतह ते पंहिंजे बैंक बैलेंस खे मेंटेन करण में पास, तव्हां फ़क़ति दौलत खे गॾु करण में डिग्री वरिती आहे, उन में तव्हां पास आहियो। बाक़ी उहो माण्हू जेको जज एतिरो टाइम नौकिरी कई, उहो नापास आहे, LLB जी डिग्री नापास आहे। अहिड़ी नाइंसाफ़ी जे निज़ाम खे नथा मञूं, नथा मञूं, नथा मञूं। हींअर वरी ॿियो मिसाल तव्हां पंहिंजो क़ाइमु कयो आहे त हाणे फ़ौज ISI बिजली जा बिल कलेक्ट कंदी ऐं मॉनिटरिंग उहे कंदा। हाणे फ़ौज जो कमु सरहदुनि जो तहफ़ुज़ करणो हुयो। उहे माण्हू सभिनी वापारनि में त दाख़िल थी विया, पर हाणे वापडा जा बिल
बे फ़ौज ऐं ISI कलेक्ट कंदी, ऑपरेशन उहे कंदा। तव्हां असांखे इंसान ई नथा सम्झो, तंहिंजे करे तव्हां जूं ज़्यादतियूं ऐं तव्हांजी नाइंसाफ़ी जो इहो निज़ाम जारी आहे। पर मां हितां जे माण्हुनि खे इहा अपील कंदुसि त जीअरो रहणु चाहियो था त बग़ावत जो झंडो खणो, मुज़ाहिमत जो झंडो खणो, विढ़ण सां मुहबत करियो, झुकण खां नफ़रत करियो, मौत सां मुहबत कयो, ज़िंदगी सां मुहबत न करियो त पोइ तव्हां फातिह आहियो। इंशा अल्लाह ताला पाण जल्दी अहिड़े निज़ाम में दाख़िल थी वेंदासीं जिते फ़तह ऐं कामयाबी कामरानी तव्हांजा क़दम चुमंदी। हिननि ज़ालिमनि आमरनि जाबरनि जे हिन हथकंडनि खां पाण खे निजात मिलंदी। महिरबानी साथियो।